बिलावल भड़वा भुट्टो याद कंजर चुत्तू ये असांखे हाणे पाणी कढाए ॾियण बेगर ते जॾहिं बोॾे वठी आया आहिनि असां ॾे असांखे कढी थी ॾियण पाणी थोका थोका हुकूमत हलाइण था थोका थोका अलाह करे इमरान खान अचे रब करे ये थोका असांखे छा ॾींदा ये भड़वा पाण पिनंदा था वतन मुराद अली शाह सैयद किथे आहे चुत्तू आयो सैयद ज़ात थी न कंदो कंदारा कंदारा ये कहिड़ो सैयद आहे चुत्तू आहे चुत्तू बेन बाबा असां अपील था कयूं वज़ीर आला सिंध के तो बिज भाण असांखे नाहे मिलियो असांजो ॻोठ बंदि लॻो पियो आहे असां परेशान आहियूं 3 महीना थिया आहिनि असांखे कुझु कोन थो मिले फयाज़ बुट्टो अकबर खोसे खे ऐं असगर खोसे खे इहे पिया था खाइनि अड़े ॻोठ रमली खोसे कहिड़ो ॾोह कयो आहे अपील थो कयां आसिफ ज़रदारी खे बिलावल खे वज़ीर आला सिंध मुराद अली शाह खे DC दादू अड़े हिते ज़ुल्म लॻो पियो आहे न टेंटा खुले आसमान में वेठा आहियूं न कंबल आहे न राशन आहे बाबा अलाह जे नाले असांजी मदद कई वञे अरे आऊं नाबीन माण्हू असां बचड़ेवाल असांजे ॻोठाणा पता रोडनि जे मथां परेशान आहिनि अरे ख़ुदा रसूल जो वास्तो अथव मुस्लमानो मदद कयो असां परेशान आहियूं असां ॻोठ रमली खोसे खे राशन ॾिनो वञे बिज भाण ॾिनो वञे कंबल ॾिना वञनि असांजी मदद कई वञे परेशानियूं हल कई वञे न को टेंट आहे ख़ुदा रसूल जो कसम आहे असांजी मदद कई वञे ऐं ख़ुदा जे वास्ते असांजी मदद कई वञे मुस्लमानो मदद कयो सिंधी भाइरो मदद कयो